सो असां अमाल के मामूली समझंदा आहियूं पर अमल उन्हनि जी अल्लाह वॾी अहमियत ऐं हैसियत आहे। उनजे करे तालिबुल जन्नत थियणु ज़रूरी आहे। हर इंसान खे हर मुसलमान खे अल्लाह ताला खां जन्नत तलब करणु घुरिजे जेका जन्नत अल्लाह पंहिंजे साले पाननि जे लाइ तयारु फरमाई आहे। क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए वल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात फी रौदातिल जन्नत ऐं जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं चङा अमल कया उहे बेहश्त जे बाग़नि में हूंदा। लहुम मा यशाऊन इंद रब्बिहिम उन्हनि लाइ संदन पालनहार वटि उहो सभु कुझु हूंदो जंहिंजी उहे ख़्वाहिश कंदा। हिते त असां ख़्वाहिश कयूं ऐं ख़्वाहिश खे पूरे करण जे लाइ कमायूं महिनत कयूं मज़दूरी कयूं तॾहिं पंहिंजी ख़्वाहिश पूरी कयूं। पर क़ुरान तो फरमाए लहुम मा यशाऊन इंद रब्बिहिम जन्नत में जेको तलबींदो वो अल्लाह तव्हांजी ख़्वाहिश सुभान अल्लाह जे चवंदो में कंदो ज़ालिका फज़लुल कबीर छो त इहो अल्लाह ताला जो तमामु वॾो तव्हांजे मथां फज़ल आहे। सुभान अल्लाह। ऐं सही बुखारी शरीफ में हदीस मुबारक आहे मुंहिंजे दिलि पर नबी फरमायो फइज़ा सअलतुमुल्लाह फस्अलूहुल फिरदौस जॾहिं अल्लाह खां का शइ घुरो तो रब का जन्नतुल फिरदौस घुरंदा कयो। अल्लाह का जन्नत जा तबक़ात आहिनि कंहिंजो नालो आहे इल्लियीन कंहिंजो नालो आहे फिरदौस ये मुख़्तलिफ़ जन्नत जा नाला आहिनि। उन्हनि मां सभ खां आला जन्नत आहे जंहिंजो नालो आहे जन्नतुल फिरदौस। सुभान अल्लाह। मदीने वारे फरमाया इन्नहु औसतुल जन्नत व आलल जन्नत वो जन्नत जो हिकिड़ो विचो दर्जो आहे ॿियो सभ खां मथां दर्जो हुनखे फिरदौस चवंदा आहिनि। सुभान अल्लाह। तव्हां अल्लाह खां जॾहिं घुरो दुनिया दौलत माल त घुरो था पर अल्लाह खां जन्नत घुरंदा कयो पर जन्नत में जन्नतुल फिरदौस घुरंदा कयो। जन्नतुल फिरदौस उहा जन्नत आहे जंहिंमें ख़ुदि मुंहिंजो लजपाल मिठो मोहम्मद मुस्तफा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं हुज़ूर अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन सअलल्लाहल जन्नत सलास मर्रातिन जेको माण्हू ॾींहं में रोज़ानो 3 दफ़ा अल्लाह खां जन्नत घुरे चए मुंहिंजा मौला जन्नत अता फरमा मुंहिंजा करीम रब असांखे जन्नत अता फरमा ओ अल्लाह असांखे जन्नत अता फरमा 3 दफ़ा ॾींहं में जन्नत घुरे त कालतिल जन्नतो हिन जी 3 दफ़ा अर्ज़ ॿुधी जन्नत ॻाल्हाईंदी अल्लाह खे अर्ज़ कंदी अल्लाहुम्मा अदखिलहुल जन्नत हे मुंहिंजा मौला हिन बाने खे जन्नत में दाख़िल फरमा। सुभान अल्लाह। जन्नत अल्लाह खे अर्ज़ कंदी आहे सुभान अल्लाह। व मन इस्तजार मिनन नार सलास मर्रातिन ऐं जेको 3 दफ़ा अल्लाह खां जहन्नम जी पनाह घुरे मौला पंहिंजे अज़ाब खां पनाह में रखजाए जहन्नम का पनाह में रखजाए मुंहिंजा अल्लाह असांखे जहन्नम जी बाहि का पनाह में रखजाए 3 दफ़ा जेको जहन्नम का पनाह घुरे क़ालतिन नार अल्लाहुम्मा अजिरहु मिनन नार जहन्नम चवंदी अल्लाह के मुंहिंजा मौला इन बाने के जहन्नम का पनाह में रखजा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं करीम ने फरमायो मा सअलल्लाह अब्दुल जन्नत फी यौमिन 7 मर्रातिन जेको माण्हू रोज़ानो 7 दफ़ा अल्लाह का जन्नत घुरे घणा दफ़ा 7 दफ़ा रोज़ानो 7 दफ़ा हाणे ॾींहुं टाइम मुक़ररु कोन कया 24 कलाकनि में जेॾी महिल तव्हां चओ अल्लाह रोज़ानो 7 दफ़ा जेको अल्लाह खे चए मुंहिंजा मौला असांखे जन्नत अता फरमा इल्ला क़ालतिल जन्नत या रब्बी इन अब्दक फुलानुन सअलनी फअदखिलनी ए मुंहिंजा मौला हिन फिलाणे बाने तुंहिंजे जन्नत तलब कई आहे जल्दी हिनखे जन्नत में मोकिलजा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तलब करे त जन्नत हुनजी तालिब बणदी वेंदी आहे। जेको माण्हू जन्नत घुरे अजीब ॻाल्हि थी वई आहे असांजा खुतबा वरी नवां नात ख़्वान पैदा थिया आहिनि सो चवंदा जन्नत जी ज़रूरत न आहे जन्नत जी हाजत न आहे जन्नत घुरणु ज़रूरी न आहे बाबा बस अल्लाह राज़ी थिए हा अल्लाह खे राज़ी करिणो आहे पर बदिलो त वरी जन्नत मिलंदी न जेका जन्नत मदीने वारे साईं घुरी नबीअनि घुरी रसूलन घुरी जेका अंबिया घुरी जेका जन्नत अल्लाह दे वलीअ घुरी असहाबन घुरी अहल बैतन घुरी मदीने वाले साईं के बचड़न घुरी जे जन्नत जा सरदार हसनैन करीमैन होंदा उन शहजादन जेका जन्नत तलब कई
असा जे मथां त लाज़िम आहे त जन्नत जी तरफ़ कयूं। क़यामत जे हाले जा वरी ॿियो को दर वठंदासीं, या त जन्नत आहे जहन्नम, ॿ शयूं आहिनि, या त जन्नत आहे या त जहन्नम आहे। बाक़ी टियों हिकिड़ो मक़ाम आहे, हुनखे मक़ाम आराफ़ सॾींदा आहिनि। हिकिड़ो माण्हू बद अमाल भलनि अमलनि वारो आहे पर पीउ माउ जो बेफ़रमान आहे। मिसाल कोन्हे, कुझु अमाल आहिनि जेके जन्नत में वञण खां रोकींदा आहिनि, उहो मक़ाम आराफ़ ते बीहारियो वेंदो, उनजा अमल उनखे दोज़ख में वठी वञण न ॾींदा, ऐं उनजा अबे अम्मा जी बेफ़रमानी उनखे जन्नत में वञण कोन ॾींदी। वो विच में कंहिंजे हूंदो, उनखे सभु मक़ाम आराफ़ जो टियों मक़ाम आहे। या त जन्नत मिलंदी या जहन्नम मिलंदी। इन जे करे महबूबन करीमन ताक़ीद सां सेखारियो आहे त ख़ुसूसी एहतमाम करे अल्लाह का जन्नत तलब कंदा कयो ऐं जहन्नम का पनाह घुरंदा कयो। मदीने वाले साईं फरमायो, जॾहिं निमाज़ क़ाइम कई वञे त आसमान जा दरवाज़ा खुली वेंदा आहिनि ऐं उन वक़्त में दुआऊं क़बूल कयूं वेंदियूं आहिनि ऐं निमाज़ी जॾहिं निमाज़ खां वापसि घरनि ॾे मोटंदा आहिनि ऐं उहे न को जन्नत घुरनि न को जहन्नम जी तलब कनि। निमाज़ में आया, कबूलियत जो टाइम आहे, निमाज़ पढ़ी वेठा, आसमान जा दर खुली विया, दुआउनि जी कबूलियत जी घड़ी आई। हिननि न को जन्नत घुरी न को जहन्नम का पनाह घुरी न को हूरनि जी तलब कई, ईअं वापसि मोटी विया त मलाइक चवंदा आहिनि उनखे, अल्लाह जा फ़रिश्ता चवंदा आहिनि, या वैहा हाज़ा अअजज़ अन यस्तजीर बिल्लाहि मिन जहन्नम। हाय हिन जी बदबख्ती जो अल्लाह कबूलियत जो टाइम हिनखे ॾिनो, वरी जहन्नम का पनाह कोन घुरियईं। या वकालतिल जन्नत, वरी जन्नत चवंदी आहे, या वैहा हाज़ा अअजज़ अन यसअलल्लाह जन्नत। जन्नत चवंदी आहे, हाय तुंहिंजा बर्बादी, अल्लाह फरमाए पियो घुर त तोखे ॾियां ऐं तो जन्नत जी तलब न कई, केॾो बदबख्त आहीं तूं, जन्नत नथो घुरी अल्लाह खां। वकालतिल हूरुल ऐन, ऐं जन्नत जूं हूरूं चवंदियूं आहिनि, अअजज़ अन यसअलल्लाह अन युज़व्विजहु मिनल हूरिल ऐन। केॾो अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो अल्लाह खां तो असांजी तलब न कई, हूरुनि जी तलब न कई, हालांकि अल्लाह त तोखे फरमाए पियो त घुर त मां अल्लाह तोखे जन्नत ॾियां, तोखे जन्नत जी नेमतूं ॾियां, तोखे जहन्नम खां बचायां। या दोस्तो, त हे घड़ियूं जेके अल्लाह खां जन्नत तलब करण जूं घड़ियूं आहिनि, दुआउनि जी कबूलियत आहे। इंसान कहिड़ो हुजे पर जे रब जन्नत अता करे छॾे त ॿई नेमतूं, ॿिन्ही जहान जूं नेमतूं अता थी वियूं न। ऐं जहन्नम जी बाहियुनि खां पनाह घुरंदा कयो। अल्लाह जो अज़ाब ॾाढो दर्दनाक आहे, रब जो अज़ाब ॾाढो ख़तरनाक आहे। मदीने वारे साईं फरमायो, मां जहन्नम जी बाहि ॾिसी आयो आहियां, जे तव्हां ॾिसी अचो त न खिलो रुॻी तव्हां रोंदे वक़्तु गुज़ारियो, तव्हां मानी खाइण विसरी वञे, तव्हां झंगलनि में बयाबाननि में वणनि जा पन खाई गुज़ारो कयो ऐं तव्हां खां कचहरी विसरी वञे, खाधो विसरी वञे, दुनिया जी तफ़रीह विसरी वञे। जहन्नम जी बाहि एॾी दर्दनाक आहे। मुंहिंजा दोस्तो, जहन्नम अल्लाह जी कावड़ ऐं अल्लाह जे गज़ब जी जाइ आहे। जिते अल्लाह नाराज़ थींदो आहे उनखे जहन्नम में दाख़िल कंदो आहे। जिते रब जो ॾमर किरंदो आहे, रब जी बेफ़रमानी करण जे करे, रब जी नाफ़रमानी करण जे करे, जेको माण्हू अल्लाह खे गज़ब ना करे बदले में उनखे जहन्नम में उछलायो वेंदो आहे। जहन्नम में मरंदड़ बाहियुनि जा अज़ाब आहिनि, नांगनि ऐं भलाउनि जा अज़ाब आहिनि, टहकंदड़ पाणीअ जो अज़ाब आहे, उनमें अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो कहर ऐं गज़ब आहे। मदीने वाले साईं फरमायो, एॾा वॾा बिच्छू आहे जीअं उठ थींदा आहिनि, उठ एॾा वॾा बिच्छू जहन्नम जी बाहि में ॾिठा हुया। अल्लाह ने क़ुरान फरमायो, वल्लज़ीन यक़ूलून रब्बना अस्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम, ऐं जेके चवंदा हे असांजा पालणहार, असां त दोज़ख जो अज़ाब टार, इन अज़ाबहा कान गरामा, बेशक उन जो अज़ाब वॾो चटीअ वारो आहे। इन्नहा सात मुस्तक़र्रम व मुक़ामा, बेशक वो निहायत पुछड़ो ऐं ख़राब रहण जो ठिकानो ऐं बुरी जाइ आहे जेका जहन्नम जी बाहि आहे। अल्लाह का पनाह घुरो जहन्नम जी बाहि खां, अल्लाह जी जे ॾमर खां पनाह घुरो। ख़ुदि मदीने वारा साईं दुआ घुरंदा हुया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त अल्लाह ताला जन्नत जो साहिब बनायो, महबूबन जे सदके असां जहिड़ा गुनाहगार बची वेंदा। महबूब मुस्तफा पुजा
अल्लाह ने कुरान फरमायो अतमाहु लियगफिर लकल्लाहु मा तक़द्दम मिन ज़म्बिका व मा तअख़्ख़र तुझे सदके तुझन अगन पोइन के मौला बख्शे माफ कर सुभान अल्लाह सुभान अल्लाह और अल्लाह सुभान अल्लाह रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व किना अज़ाबन नार। हे मुझे मौला मैं तुझे ला दुनिया में नेकी तो बुरा नेकी अता कर, आखिरत में नेकी तो बुरा आखिरत में मुझे नेकी अता फरमा। ऐ असा के जहन्नम जे दोज़ख जे अज़ाबन का महफूज रख जा। मदीने वाले साहब की केड़ी जरूरत थी दुआ कर जहन्नम का पनाह दी केड़ी जरूरत थी मक़बूल के। हालांकि मक़बूल करीम जड़ा अल्लाह बनाई जन्नत मदीने वाले जे सदके सुभान अल्लाह असा के 10 दिनों अन ओ है कि कमी है सी गफारी मस्जिद में रमजान मुबारक की घर में बैठा आयो तो तमाम अल्लाह का पनाह घुरो। ये मदीने वाले साईं फरमायो त जको सुबह जो मानो रोजानो सुबह जो सवेर 7 दफा होती या दुआ घुरे अल्लाहुम्मा अजिरनी मिनन नार। फजर नमाज पढ़ी के साथ गालाए न गुफ्तगू न करे अव्वल या दुआ घुरे अल्लाहुम्मा अजिरनी मिनन नार अल्लाहुम्मा अजिरनी मिनन नार अल्लाहुम्मा अजिरनी मिनन नार। या अल्लाह मुझे जहन्नम का बचा मुझे जहन्नम के अज़ाब का बचा। 7 दफा दुआ घुरे मुझे दिल पर नबी फरमाया जेकरे उन दी मरी वियो वफात करे वियो तो अल्लाह ताला फैसलो लिखी छड़ी दुआ दे जहन्नम का निजात हासिल करे। ऐ जेको मां मगरिब नमाज का बाद में मगरिब नमाज पढ़ी सिजदत जी हाने जी नमाज ईंदी वो पढ़ी 7 दफा अल्लाह का या सागी दुआ घुरे अल्लाहुम्मा अजिरनी मिनन नार अल्लाहुम्मा अजिरनी मिनन नार। या अल्लाह मुझे जहन्नम का बचा। नबी से फरमाया फ इन्नका इन मित मिन लैलतिका तिलका कतबल्लाहु लक जिवारम मिनन नार। सुभान अल्लाह बड़ी सुभान अल्लाह। देखो 7 दफा या दुआ घुरे मुझे मालिक रब अल्लाह जो हबीब तो फरमाए अल्लाह ताला उन रात में जेकरे वो मरी वने तो उनला फैसलो लिखी चली दुआ जेकरे उन रात में फौत थी वे अल्लाह तो उनला जहन्नम का हिफाजत जो फैसलो लिखी चली। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मेरे दोस्तों अल्लाह ताला का जहन्नम की पनाह घुरो। अकुल बंदन जो वस्फों बयान कंदे मुझे मालिक रब कुरान मजीद में फरमाया त आसमान ऐं ज़मीन में थो गौर ऐं फिक्र कंदा आहिनि जेके सियाणा आहिनि अकुलमंद आहिनि। ज़मीन ऐं आसमान में गौर ऐं फिक्र कंदा आहिनि लेटंदे उथंदे वेहंदे अल्लाह ताला खे यादि कंदा आहिनि पंहिंजे पासनि भर अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि। हीअ दुआ घुरंदा आहिनि त रब्बना मा ख़लक़्त हाज़ा बातिला। हे मुंहिंजा मौला ज़मीन ऐं आसमान तो हरू भरू तख़लीक़ न कया आहिनि सुब्हानक फ़क़ीना अज़ाबन नार। पोइ मुंहिंजा मौला असांखे जहन्नम जे अज़ाब खां बचा। या मदीने वाले साईं अकुलमंदन की निशानी बयान कई आहे। अल्लाह जे कुरान सियाणन जी अदा बयान कई आहे। सियाणो उहो आहे जेको जहन्नम का पनाह घुरण वारो अकुलमंद उहो आहे। मना जेको जहन्नम का पनाह नथो घुरे सो बेवकूफ़ आहे सो नालायक आहे कम फहम आहे कम अकुल आहे जो जहन्नम जी का पनाह नथो घुरे। या दोस्तों अल्लाह करीम का सवाल बता रहा हो तो या अल्लाह मां तो जहन्नम के अज़ाब खां कब्र जे अज़ाब खां ऐं दुनिया जे फितनन खां तो पनाह तो घुरा को जहन्नम जो अज़ाब जे दुनिया में हुजे तो उन खां पनाह दे जे आखिरत में हुजे उन खां पनाह दे मसीह दज्जाल जे फितने खां असांखे पनाह में रख जा। या अल्लाह असांखे ज़िल्लत जी ज़िंदगी खां बचा बुरे मौत खां बचा जहन्नम जी बाहि खां अमन अता फरमा कब्र जे अज़ाब खां महफूज़ फरमा। ये दुआऊं रोज़ानो घुरंदा कयो फितरत का पनाह जी दुआ जहन्नम की बाहि खां कब्र जे अज़ाब खां ऐं सकरात की सख्ती खां। ये अल्लाह जो अज़ाब है रिज़्क़ जी तंगीर अल्लाह जो अज़ाब साईं मुंहिंजा इज़्ज़त वञण अल्लाह जो अज़ाब आहे ज़िल्लत अल्लाह जो अज़ाब आहे। साईं मुंहिंजा बीमारियूं टिखी बीमारी जे अहिड़ी बीमारी जेका मोहताजी जो मुंहुं ॾिसणो पवे जंहिंमें इहे अल्लाह जो अज़ाब आहे। ऐं साईं मुंहिंजा ज़िल्लत इहा अल्लाह जो अज़ाब आहे सकरात जी सख्ती इहो अल्लाह जो अज़ाब आहे। ऐं साईं मुंहिंजा बुरो मौत इहो अल्लाह जो अज़ाब आहे। इन्हनि खां अल्लाह जी पनाह घुरंदा कयो को दुनियावी अज़ाब हुजे उखरवी अज़ाब हुजे उन्हनि खां पनाह घुरो ऐं अल्लाह का जन्नत तलब कयो। मुंहिंजा मौला भला जे मुसीबत ॾिनी बि सही त इन खे असांजे लाइ दर्जात बुलंदी
का मुसीबत अची वने का बीमारी को आंज का तकलीफ तो मोमिन बानो बेशुक्री न कंदो बल्कि उन में इहा दुआ करो मुझा मौला जे इहा दो मुसीबत दिनी आ तो करीम रब मुस्तफा करीम जे वास्ते इन मुसीबत के बीमारी के दुख के आंज के मुझे ला दर्जा की बुलंदी जो सबब बना वो मुसीबत वो बीमारी वो दुख मुने देना जन्नत में वने जो सबब बनी समझो मदीने वाले साहब फरमायो एकड़ी रात जो बुखार बिन सालन जे कबीरन गुनाह का निजात अता करे बिन सालन जे गुनाह जो कफारो समझो ता सो इहो तडे थींदो जडे मां जी दिल साफ होंदी दिल में तलब जन्नत होंदी जहन्नम का पनाह की आदत होंदी तो मुसीबत होने जे ला अल्लाह ताला की नेमत बणदी वेंदी अल्लाह ताला शाह असा सबनी के जन्नत जो साहिब बनाए असा के जहन्नम की बाहिन का बचाए बुरी मुसीबतुन इस दुनिया की जिल्लतुन कब्र के अजाबन मौत की सख्तियों का महफूज रखे क़यामत के आए उन जन्नत में रहाए जे जन्नत में लजपाल नबी जो पाक सुभान अल्लाह आमीन अल्लाह आमीन अल्लाहुम्मा आमीन अल्लाह अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुकल जन्नत अल्लाह आमीन अल्लाहुम्मा जिन्ना आमीन अल्लाहुम्मा जिक्र का बनाना